टियों ॾींहं आहे पाणी चढ़ियो आहे न, हिनमहिल घर न असांजो लथो आहे। जेको हिननि जे वस में आहे सभु कुझु ॾियनि था। घर इंसान जा पनाहगाह हूंदा आहिनि, पर उहे घर न रहनि ऐं सामान समेत ॿोॾि जे पाणीअ में लुढ़ंदे नज़र अचनि त पोइ इंसानु बेवस ऐं लाचार थी पवे थो। सालनि खां केतिरी महिनत करे पंहिंजा अझा ठाहींदड़ मारूड़ा जॾहिं सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बचाए घरनि मां निकिरण ते मजबूर थी वञनि त पोइ संदनि अखियुनि में ॻोढ़ा ई ॻड़ी सघनि था। उहो दर्द उहे माण्हू ई महसूसु करे सघनि था जेके उन सूरताल मां गुज़रिया हूंदा। सिंध में उहो मुहावरो इन ॿोॾि मुतासिरनि सां ठहिकी अचे थो त जिते बाहि लॻे उहा जाइ जले। सिंध जे टिनि तलकनि मेहड़, केनशाह ऐं जोई में जॾहिं ॿोॾि जो पाणी काए पियो त उन्हनि मारूड़नि जा झुगा ई झण थी विया। अहिड़ी सूरताल में मुतासिर माण्हू पंहिंजो अलह तलह विञाए माल मता लुढ़ंदो छॾे सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बचाए अबाणा कख छॾे राही थी पिया, जिन खे पंहिंजे कंहिं बि मंज़िल जो पतो न हो त कहिड़ी तरफ़ वञिणो आहे। सिर्फ़ु उहो ख़्यालु हुयुनि त पंहिंजे बचनि खे ऐं पंहिंजे पाण खे कीअं बचाइजे। सवें मेलनि जो मुफ़ासिलो हू गॾु गाॾियुनि ते सफ़र करणु शुरू कनि था। बुख, उञ ऐं बेहालीअ में 3 खां 4 ॾींहंनि जो सफ़र करे हैदराबाद पहुचनि था ऐं बेयारो मददगार थी नसीम नगर चौक कासिमाबाद हैदराबाद पहुचनि था, जिन खे हैदराबाद इंतज़ामिया वाइर कंदे कासिमाबाद बॉयज़ स्कूल में आरज़ी रिहाइश ॾिनी आहे, जिते संदन सार संभाल कीअं लधी वञे थी उहे अहवाल ऐं पंहिंजे दर्दनि जो दास्तान कुझु हिन रीति ॿुधाइनि था। असांजा घर बिल्कुलु ड्रही सफ़ा पट थी विया आहिनि। असां सामान बि न कढी सघियासीं, रुगो बच्चा कढी कॉलेज में वेठासीं, वरी उहो कॉलेज बि ॿुॾे पियो। असांजे काज साहिबु चयो तव्हां निकिरी वञो, पंहिंजा बछड़ा वठी जिथे बि तव्हां सम्झो सुख तव्हां निकिरी वञो। घणो नुक़सानु थिया, जायूं किरी पियूं, लटा कपिड़ा, सॼो घर बर्बादु थी वियो, फसल ॿुॾी वियो, बाक़ी छा असां खां बचियो। पाणी वॾो हिनमहिल बि जेको 3 ॾींहं आहे पाणी चढ़ियो आहे न, हिनमहिल घर न असांजो लथो आहे। गाडर टीह रही खपाए पंहिंजा, इहे सभु हिकिड़ी फैमिली आहे। हा, हिते पहुतासीं शाबाद हिननि खे सभु कुझु ॾियनि था असांखे। किरावा बि असांखां कोन, हुन खां गाडर वाडर हर शइ खपाई। आख़िरी असां मजबूर थी बसि सिर बचाए निकिरी आयासीं। मां पंहिंजा बछड़ा वठी हिते आई आहियां, न को रिली खई अथमि, न को टपर टाड़ी खई अथमि, सभु लुढ़ी विया। पेरनि पैदल निकिरी आहियूं, वटो बि हथ न आयो आहे, रिली बि हथ न आयो आहे, ईअं निकिरी पिया आहियूं। कचो राशन करे खाईंदासीं, रधल मिले थो देर जो शाम जो। असांजा ॿार रोइनि था, पिटनि था, रड़ियूं था कनि। सामान का शइ न बचो, न को माल, न को सामान, का शइ न, बसि हर शइ हर सिर वठी ॿार करे आया आहियूं। किरायो 5-5 सेवण मां वठी असांजे ॿार मरनि पिया सफ़ा। ॾींहं में 5 ॾींहं इहो कयोसीं पंधो सफ़र कयोसीं। अॼु 6 ॾींहं फिरी आयो आहे। मर्दनि वीचारनि खे गॾण ते अचनि, अञा मुसाफ़िरी कंदा। हीअ बि काली न हो, हिते माइट आहे, उन्हनि राति हाणे ॾिनी आहे जंहिं ते सुता आहियूं। अब असां वटो पीअण खां बि हाणे बि प्लेट हेॾो वठी हाणे ॿारनि खे भत वठी ॾिनो अथमि। कराची विया, हर कंहिंखे पैसा ॿिया निकिरी विया। असांजो ग़रीब घर हो, असां न निकिरी सघिया। अॼु असांखे 6 ॾींहं थी त इहो सफ़र में हुई। हिते घणो ॿोॾायो, राति जे वॻड़े में असां नंढा ॿार वठी निकितासीं। सभु शइ असांजो रहिजी विया, जान जा कपिड़ा बि कोन कढी सघियासीं। काफ़ी माण्हू बि रहिजी विया, काफ़ी माल बि उते रहिजी वियो।
असांजी सिंध जो वॾे में वॾो अलमियो इहो आहे त आलमी इदारनि तरफ़ां सिंध जी क़यामत सुगरा जहिड़ियूं हालतूं ॾिसी किरोड़े अरबे ऐं खरबे रुपयनि जी इमदाद कई वई आहे, पर उन जे बावजूदु ॿोॾि मुतासिर खाद खुराक लाइ परेशान नज़र अचनि था। खेनि रहण जा बि के सरकारी सतह ते जोगा इंतज़ाम न कया विया आहिनि, पर लोकल सतह ते खेनि स्कूलनि में रहायो वियो आहे। उन हवाले सां स्कूल इंतिज़ामिया जो उहो मौक़ुफ़ आहे त मुतासिरीन ते अचनि था, एजुकेशन जो वॾो लॉस थींदो। पहिरीं पॉइंट असांजे हिते जा जेके ग़रीब शागिर्द आहिनि उहे तकलीफ़ में ईंदा। पोइ असांजे सेक्रेटरी असांखे ऑडर कयो त तव्हां जेके मुतासिरीन आहिनि, जेको वॾो इशू पियो हींअर हले सिंध लेवल में, उन काइंडली तव्हां उन्हनि खे प्रोवाइड कयो जेके तव्हांजी फैसिलिटी। पोइ असांजा डायरेक्टर, असांजो DO असांखे इंस्ट्रक्शन ॾिना थ्रू बाय प्रिंसिपल जे। प्रिंसिपल असांखे असाइन कयो त हर ॾींहं ते तव्हांजी ड्यूटी आहे मुख़्तलिफ़ साइंस में, तव्हां हिन जो लुक आफ्टर कजो। जेके तंज़ीम जा माण्हू आहिनि, जेके मुतासिरीन आया आहिनि, उन्हनि खे तव्हां पंहिंजे सुपरवाइज़ेशन में लुक आफ्टर करियो। शहरनि जा स्कूल खुलिया पिया आहिनि, स्पेशली जेके बि तव्हां वेंदव कैंपूं खुलियूं आहिनि कासमाबाद एरिया जे अंदरि। छो इंतिज़ामिया खे इहो हुअणु खपे आहे न त तव्हां उनखे कंहिं अहिड़े फ्लैटनि में विहारियो आहे जो ॿारनि जे हिते जेके तालीम खे नुक़सानु पवे थो। नाज़रीन, ही जेके दादू ज़िले जा 3 वॾा शहर आहिनि, KN शाह, मेहड़ ऐं जोही, उते जेका ॿोॾि आई उन ॿोॾि दौरान उन जा सभु समूरो सामान जेको आहे लुड़ी वियो ऐं उनखां पोइ ॿोॾि मुतासिर पंहिंजा सिर बचाए हैदराबाद जे कासमाबाद बॉइज़ कॉलेज में अची कैंप क़ाइमु कयल आहे, उते अची तरसिया आहिनि। हिते इंतिज़ामिया तरफ़ां हिननि खे 3 टाइम खाधो ॾिनो वञे थो। वॾो अलमियो इहो आहे त हीअ जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि, इहे उतां खां जेके ओचितो जॾहिं ॿोॾि आई त राति जो ई निकिता ऐं राति जे टाइम ते गॾे गाॾियुनि ते या मुख़्तलिफ़ गाॾियुनि ते सफ़रु कंदा। 5 ॾींहंनि जो मुसलसिल सफ़रु करे उहे हैदराबाद पहुता आहिनि ऐं हैदराबाद पहुचण खां पोइ हिते जेको उन्हनि कैंप में अची तरसिया आहिनि ऐं जेके ॿोॾि मुतासिर उहे शिकायत कंदे नज़र अचनि था त उन्हनि खे जेको खाद खुराक आहे उहा पंहिंजे टाइम सां नथी मिले। जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि खे टाइम सां खाधो ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजो टाइम सां रूटीन खे बरक़रार रखी सघनि। कैमरामैन शोभान सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।